नाज़रीन, अॼु 14 अगस्त ते असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामी जमहूरिया पाकिस्तान ॾखण एशिया जे नंढे खंड जो हिकु मुल्क आहे। ही आबादी जे लिहाज़ खां इस्लामी मुल्कनि में वॾी आबादी वारनि मुल्कनि में शुमार थिए थो। पाकिस्तान नंढे खंड में मुसलमाननि खां धार वतन तौरु 14 अगस्त 1947 ते वजूद में आयो। हिन जो ऐलान 14 अगस्त राति जो 12 बजे पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग सर्विस जे ज़रिए रेडियो ते कयो वियो। 23 मार्च 1956 में पाकिस्तान रिप्लेस बणियो ऐं ख़ैस इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो नालो ॾिनो वियो। पाकिस्तान लफ़्ज़ ॿिनि लफ़्ज़नि पाक ऐं स्तान, जंहिंजी माना आहे जाइ या मुल्क मां निकितल आहे। पाकिस्तान लफ़्ज़ जी माना पाक जाइ। उहो नालो 28 जनवरी 1933 में बरतानिया में हिकु मुसलमान शागिर्द चौधरी रहमत अली पारां हिकु पंफलेट हाणे या कॾहिं बि न में ॾिनो हो। पाकिस्तान जे आज़ादीअ जो ॾींहुं या यौम इस्तक़लाल हर साल 14 अगस्त ते पाकिस्तान में आज़ादी जे ॾींहुं जी निस्बत सां मल्हायो वेंदो आहे। ही उहो ॾींहुं आहे जॾहिं पाकिस्तान 1947 में इंग्लिस्तान खां आज़ाद थी करे वजूद में आयो। 14 अगस्त जो ॾींहुं पाकिस्तान में सरकारी सतह ते क़ौमी ॾिण जे तौर ते वॾे धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तानी अवाम हिन ॾींहुं खे पंहिंजो क़ौमी झंडो हवा में बुलंद करे पंहिंजे मोहसिननि खे भेटा पेश कंदो आहे। सॼे मुल्क में अहम सरकारी इमारतुनि ते चरागाह कई वेंदी आहे। इस्लामाबाद जेको पाकिस्तान जो दारुल हुकूमत आहे, उनखे ख़ासि तौर ते सजायो वेंदो आहे। उन जा मंज़र कंहिं जश्न जो माहौल पैदा करे रहिया हूंदा आहिनि ऐं हिते हिकु क़ौमी हैसियत जी हामिल तक़रीब में सदर पाकिस्तान वज़ीर आज़म क़ौमी झंडो बुलंद करे इन ॻाल्हि जो अहद कंदा आहिनि त असां हिन झंडे वांगुरु पंहिंजे प्यारे वतन खे उरूज ऐं तरक़ी जी बुलंदियुनि ताईं पहुचाईंदासीं। इन तक़रीबुनि खां अलावा न सिर्फ़ सदारती ऐं पार्लियामानी इमारतुनि ते क़ौमी झंडो लहरायो वेंदो आहे, पर सॼे मुल्क में सरकारी ऐं नीम सरकारी इमारतुनि ते साओ चंड वारो झंडो शान ऐं शौकत सां बुलंदीअ जो नज़ारो पेश करे रहियो हूंदो आहे। यौम इस्तक़लाल जे ॾींहुं ते रेडियो, टेलीविज़न ऐं इंटरनेट ते सिधो संओं सदर ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान जी तक़रीरुनि खे नशर कयो वेंदो आहे ऐं इहो अहद वरजायो वेंदो आहे त असां सभिनी खे मिली करे हिन प्यारे वतन जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं कामयाबियुनि जी बुलंदियुनि जी सतह ते पहुचाइणो आहे। सरकारी तौर ते यौम आज़ादी वॾे शानदार तरीक़े सां मल्हाई वेंदी आहे। आला उहिदेदार पंहिंजे हिकमत अमलनि जो ज़िक्र कंदे पंहिंजे अवाम सां इहो अहद कंदा आहिनि त असां पंहिंजे तन मन सां जी बाज़ी लॻाए बि प्यारे वतन जी तरक़ी में गामज़न रहंदासीं ऐं सदाईं पंहिंजे रहनुमा क़ाइद आज़म मोहम्मद अली जना जे क़ौल ईमान, इत्तिहाद ऐं तंज़ीम जो ख़याल कंदा।